वीडियो लिंक ते मोहम्मद अली ठाहियो। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो की अगवानी में जो मज़ार कायद का लॉन्ग मार्च निकतो है, जो मुख्तलिफ हंधन का थींदे गगर फाटक दाबे की मार्केट मुख्तलिफ हंधन ते जो जालन है पीपल्स पार्टी अगवान पारा जो संद इस्तकबालिया कैम्प कायम कई वही है। ॿियो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त SSP ठट्टो जे इक़ामत का पोइ सिक्योरिटी जा भी इंतजाम सख्त कया विया आहिनि ऐं जालन ऐं अगवान जो चवणो तो ही जो लॉन्ग मार्च है जो थींदे वेंदे ठट्टो सुजाल बदीन ऐं जो इस्लामाबाद पहुचंदो उन खां पोइ ये जेके वफ़ाक़ी हुकूमत जा ग़लत पॉलिसी या फैसला उनके रद्द कंदे ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो हूंदो। अॼु असांजो बिलावल भुट्टो ज़रदारी साहब चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी लॉन्ग मार्च की क़यादत करे रवानो थी चुको है। अॼु 27 फरवरी के हवाले से असांजो कायद दाबेची यूनियन काउंसिल दाबेची की तरफा पुरपर तरीके से जेकी आहे तो शिरकत कंदासीं और तमाम जेका असांजा इलाके जा माण्हू अवाम बिल्कुल आया आहिनि, वेठा आहियूं पंहिंजे पिंडाल में और इंशाल्लाह पंहिंजी कायद जी इंतज़ार कयूं था। साईं लॉन्ग मार्च अल्हम्दुलिल्लाह हिते तव्हां ॾिसो पिया जोशो ख़रोश अवाम जो इंशाल्लाह हाणे बिलावल साहब अचे पियो रस्ते में इंशाल्लाह और इस्तकबाल थींदो इंशाल्लाह। पीपल्स पार्टी जो चेयरमैन मोहतरमा शहीद रानी बेनज़ीर साहब जो शहजादो असांजो लीडर हितां अॼु वञे पियो। लॉन्ग मार्च है उनकी इस्तकबालिया कैंप असां दाबेची में लगाए वेठा आहियूं, मुकम्मल तैयारियूं आहिनि असांजूं।